अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ते मिरर में अव्हां खे भलीकार आऊं आहियां अव्हां जी मेज़बान रोशनी मेमर। नाज़रीन, सिंध जे खुराक खाते में अंधेर नगरी नाअहली या लापरवाही का नई ॻाल्हि त न आहे, पर अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में हिकु अहिड़े स्कैंडल तां पर्दो खणंदासीं ऐं पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदासीं त कीअं खुराक खाते कमर्शियल बैंक्स खां कर्ज़ वठी ख़रीद कयल अरबे रुपयनि जी कणक गायब करे छॾी ऐं अरबे रुपया कर्ज़ वठण बावजूदि कणक ख़रीदारीअ जो हदफ़ मुकमल छो न थी सघियो। नाज़रीन खे इहो बि ॿुधाईंदासीं त हर साल कणक गायब थियण ऐं कणक ख़राब थियण जा स्कैंडल साम्हूं अचण बावजूदि खुराक खाते जो क़िबलो आख़िर दुरुस्त छो नथो थिए। नेब, एंटी करप्शन ऐं ॿियनि जांच इदारनि जी कारकर्दगी छो सवालिया निशान बणियल आहे। अॼोके प्रोग्राम में इहे तफ़सील बि शामिल कंदासीं त खुराक खातो हर साल कमर्शियल बैंक्स खां केतिरो कर्ज़ वठे थो ऐं इन कर्ज़ जी मद में केतिरो व्याज ॾिनो पियो वञे ऐं कणक ख़रीदारीअ जे चकर में हर साल क़ौमी ख़ज़ाने खे केतिरो नुक़सानु पहुचायो वञे थो। सिंध जे खुराक खाते में अंधेर नगरी बैंकुनि खां कर्ज़ वठी हदफ़ खां अधु जेतिरी ख़रीद कयल कणक मां बि 2 अरब 67 करोड़ रुपयनि जी कणक गायब। कणक ख़रीदारीअ जो टारगेट मुकमल न थियो। 14 लख मैट्रिक टन मां रुगो 8.5 लख मैट्रिक टन कणक जी ख़रीदारी। हिन साल बि अटे जे बहिरान जो ख़दशो। खुराक खाते जे पहिरीं फिज़िकल वेरिफिकेशन रिपोर्ट में 12 ज़िलनि जे सरकारी गोदामनि मां कणक जूं 2,66,453 बोरियूं गायब थियण जी तस्दीक। कंबर शेदादकोट जे सरकारी गोदामनि मां 39,485, लाड़काणे मां 21,320 ऐं शिकारपुर जे गोदामनि मां कणक जूं 4,525 बोरियूं गायब। जैकबाद मां 11,736, नुशरो फिरोज़ मां 36,576 ऐं शहीद बेनज़ीराबाद मां ज़िले जे गोदामनि मां कणक जूं 50,686 बोरियूं गुम थियण जी तस्दीक। गुज़िरियल साल बि 3.25 अरब रुपयनि जी कणक गायब थी। नेब ऐं एंटी करप्शन जूं कार्रवायूं को बि नतीजो न ॾेई सघियूं। खुराक खाते जा साॻिया प्रकार। खुराक खाते जी नाअहली ऐं लापरवाही सबबि गुज़िरियल साल कणक जूं 4,50,000 बोरियूं ख़राब थियूं। ख़राब पियल कणक मच्छियुनि ऐं कुकड़ियुनि जी फीड लाइ इस्तेमालु थींदी। खुराक खाते जे अॻूणे वज़ीर मुकेश कुमार चावला जी नाक़स कारकर्दगी संदसि ख़िलाफ़ नेब में जांच हलंदड़। खुराक खाते जा ॿिया कामूरा बि जांच हेठि अची विया। 33 करोड़ 38 लख 35 हज़ार रुपयनि जी कणक गायब करण जो इल्ज़ाम साबित थियण ते कश्मीर जो सुपरवाइज़र अब्दुल रज़ाक कलवड़ नौकरी तां बरतरफ़ थी चुको। जैकबाद जो फूड इंस्पेक्टर अब्दुल करीम मज़ारी ऐं नौशरो फिरोज़ जो फूड सुपरवाइज़र गुलाम कासिम सोलंगी बि करप्शन साबित थियण ते नौकरियूं विञाए वेठा। सिंध जो खुराक खातो हेल ताईं 77 अरब 55 करोड़ रुपयनि जो कर्ज़ वठी चुको। हलंदड़ साल दौरान 17 अरब 95 करोड़ रुपया व्याज जी मद में अदा कंदो। कमर्शियल बैंकुनि खां कर्ज़ वठी ख़रीद कयल कणक हर साल कीअं चोरी थिए थी, खुराक खाते जो को बि जवाबु ॾियण खां इनकार। लाॻापियल अख़्तियारियूं बि ख़ामोश तमाशाई। इन समूरी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल लाइ असां सां स्टूडियो में मौजूदु आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर सगीर चांडियो। सगीर, वॾी महिरबानी अवां प्रोग्राम में टाइम ॾिनो। सगीर, सभ खां पहिरियां इहो ॿुधाइजो त सिंध जे खुराक खाते में हर साल अरबे रुपयनि जी कणक गायब थियण वारी छा माजरा आहे? हलंदड़ साल कणक ख़रीदारीअ जो हदफ़ केतिरो हो ऐं हेल ख़रीद थियल कणक मां केतिरियूं बोरियूं गायब थियूं आहिनि? वॾी महिरबानी रोशनी। सिंध में कणक चोरी वारो मामिलो जेको आहे उहो हिकु ॾींहं जो या नाहे रहियो। हीउ हर साल जेको आहे हाणे मामूल बणिजी वियो आहे। सिंध में जेका कणक ख़रीदारी जो सिलसिलो उहो 25 फरवरी खां शुरू थियो हुयो। 14 लख मैट्रिक टन जेको आहे हिन जो हदफ़ मुक़ररु कयो वियो हो त कणक जी ख़रीदारी 14 लख मैट्रिक टन कई वञे। त हीअ शुराइती तौर ते जेके 10 ज़िलनि खां कणक जी ख़रीदारी शुरू थिए थी 25 फरवरी खां ऐं इहा जून ताईं कणक जी ख़रीदारी हलंदी रहे थी। पर इहो सिलसिलो जेको आहे विच में ईअं थियो जो कणक ख़रीदारी बि हले पई ऐं कणक चोरी वारो बि सिलसिलो जेको आहे उहो हलंदड़ रहियो। त उन वक़्तु जेको आहे उहो वज़ीर मुकेश कुमार चावला हुयो ऐं सेक्रेटरी राजा खुरम अॼु बि जेको आहे उहो मौजूदु आहे ऐं डायरेक्टर इमदाद शाह आहे बिल्कुलु। त हाणे जेका आहे उहो खुराक खाते जे अमलदारनि जी मिली भगत सां हर साल जेका आहे उहा कणक चोरी थिए थी ऐं हिन साल बि उहा कणक चोरी थी वई आहे। त हाणे ताज़ो फस्ट जेका आहे उहा फिज़िकल वेरिफिकेशन रिपोर्ट साम्हूं आई आहे। 3 जून ताईं उन्हनि जेका फिज़िकल वेरिफिकेशन रिपोर्ट ॾिनी आहे त उन में 2,66,000 बोरियूं जेके आहिनि उहे गाइब आहिनि। यानी सिंध जे 12 ज़िलनि में जेका कणक ख़रीद कई वई
उन मां 2,66,000 बोरियूं जेके आहिनि उहे फिज़िकल वेरिफिकेशन रिपोर्ट में तस्दीक कई वई आहे त इहे गोदामनि मां ग़ाइबु थी वियूं आहिनि, जिन जी 10,000 फ़ी बोरी जे हिसाब सां जेकॾहिं असां मालियत ॿधूं था हिन वक़्तु ओपन मार्केट में त 12,000 खां वधीक आहे उनजो रेट, पर 10,000 जे हिसाब सां ई ॿधूं त 2 अरब 67 करोड़ रुपयनि जी जेका कणिक उहा ग़ाइबु थी वई आहे। याने अंधेर नगरी त ॾिसो ख़ुराक खाते जी हर साल इहा कणिक जेका उहा ग़ाइबु थी वञे थी। हाणे मां तव्हांखे उहा रिपोर्ट ॿुधाईंदुसि त कहिड़नि कहिड़नि ज़िलनि में जेका आहे इहा कणिक गुम थी आहे। जेका फर्स्ट वेरिफिकेशन रिपोर्ट आहे फिज़िकल वेरिफिकेशन रिपोर्ट, उनमें मलहीर ज़िले में जेके आहिनि उहे 20,248 बोरियूं जेके आहिनि उहे ग़ाइबु थी वियूं आहिनि, यानी इहा सरकारी रिपोर्ट में उनजी निशानदेही कई वई आहे। ईअं ई बदीन में 810 बोरियूं आहिनि ऐं जामशोरे में 34,403 जेके आहिनि उहे बोरियूं ग़ाइबु थी वियूं आहिनि ऐं मीरपुर ख़ासि में 0 उनजी रिपोर्ट आई आहे। थरपारकर में जेके आहिनि उहे 7,438 बोरियूं जेके आहिनि उहे ग़ाइबु हुजण जी निशानदेही कई वई आहे। ऐं सभ खां वधीक नौशर फिरोज़, कंबर शदाद कोट ऐं शहीद बेनज़ीराबाद में जेके आहिनि उहे मामला घणा रिपोर्ट थियनि था, उते कणिक जेका आहे उहा घणी चोरी थिए थी। त हिन साल बि अञा ताईं इहा कणिक जेका आहे उहा रोशनी रिलीज़ ई न आहे थी, त इहा रिलीज़ जेका आहे उहा 15 अक्टूबर खां पोइ कई वेंदी आहे, अञा रिलीज़ ई न आहे थी। हाणे इहा कणिक ख़रीद कई वई आहे ऐं उहा ई ग़ाइबु थी वई आहे। त ही नौशर फिरोज़ में 36,576 बोरियूं जेके आहिनि उहे ग़ाइबु आहिनि ऐं उनखां अलावा शहीद बेनज़ीराबाद में सभ खां वधीक, शहीद बेनज़ीराबाद जेको ज़िलो आहे मतिलबु अॻूणे सदर आसिफ़ अली ज़रदारी जो अबाणो इलाइक़ो आहे, ॻोठ आहे, उतां जेको आहे उहो 50,686 जेके आहिनि बोरियूं ग़ाइबु थी वियूं आहिनि। ईअं ई सखर ज़िले जी बि साॻी सूरत हाल आहे, 6,999 बोरियूं जेके आहिनि उहे ग़ाइबु आहिनि। उनखां अलावा लाड़काने में 21,000 ऐं कंबर शदाद कोट में 39,485, शिकारपुर में 4,525, जेकाबाद में 11,736 बोरियूं जेके आहिनि उहे ग़ाइबु आहिनि। त मजमूई तौर ते 2,66,000 जिन जी मालियत जेका आहे 2 अरब 67 करोड़ रुपया थिए थी, यानी 3 अरब रुपयनि जी कणिक जेका आहे उहा ग़ाइबु थी वई आहे ऐं इहा फिज़िकल वेरिफिकेशन जी रिपोर्ट में इन जी निशानदेही कई वई आहे। त ही त रुगो अञा पहिरीं रिपोर्ट आहे, थी सघे थो इन खां वधीक बि जेका उहा चोरी थियल हुजे या ग़ाइबु थियल हुजे, छाकाणि जो ही जेको आहे न इन ख़ुराक खाते में ॿियनि खातनि जी आहे, जीअं ख़ासि तौर ते रेवेन्यू खातो हुजे या ॿिया जीअं SBCA हुजे, हिन खाते में बि जेको आहे उहो साॻियो सिस्टम जेको आहे उहो लागू हुजे थो। बासर माण्हुनि जा माण्हू वेठल हुजनि था, अमलदार हिकिड़े जूनियर माण्हुनि ते हथु रखियो वेंदो आहे, पोइ उहो उन जे ज़रिए उन कामरनि जे ज़रिए जीअं चयो वेंदो आहे ईअं ई थींदो आहे। उन हिकिड़े सिस्टम तहत जेका आहे ही कणिक हर साल चोरी थिए थी। त ही हाणे सिलसिलो जेको आहे उहो रुकिजी न सघियो आहे। नेब जूं कार्रवायूं हुजनि या एंटी करप्शन जूं कार्रवायूं हुजनि या इन जूं ख़ुराक खाते जूं जेके आहिनि, भली उन्हनि खे रिमूव फ्राम सर्विस कयो हुजे, पर उन जे बावजूदि ही जेको सिलसिलो उहो रुकिजी न सघियो आहे। हिन साल बि जेको आहे उहा कणिक इहा ग़ाइबु थी आहे ऐं चोरी थी वई आहे। जी अच्छा सगीर, कणिक जी ख़रीदारीअ लाइ ख़ुराक खातो पैसा किथां आणींदो आहे ऐं इन ख़रीदारीअ जो तरीक़ेकार छा हुजे थो? ॾिसो, सिंध हुकूमत जेका आहे उहा सब्सिडी ॾींदी आहे, मतिलबु कणिक जी ख़रीदारी जी मद में। त 63 अरब रुपया जेके आहिनि उहा सब्सिडी हिन वक़्तु हिन बजट में जेका उहा रखियलु आहे। त हाणे जेको आहे ही कमर्शियल बैंकनि खां कर्ज़ वठी करे, याने CCL कैश क्रेडिट लिमिट, उन जी हिकिड़ी लिमिट हूंदी आहे, उन तहत जेको आहे हिननि खे कणिक ख़रीद कंदा आहिनि ऐं 140 अरब रुपयनि जी कणिक जेका आहे हिन साल हिननि खे ख़रीद करणी हुई। त 140 अरब मीन्स मतिलबु 14 लख मैट्रिक टन हिननि खे कणिक ख़रीद करणी हुई ऐं व्याज वारा पिया उन ते व्याज बि लॻे थो। त कमर्शियल बैंकनि मां 140 अरब रुपयनि जो कर्ज़ खणी ही कणिक जेका आहे उहा ख़रीद कंदा आहिनि ऐं उहा कणिक वरी साॻी ही चोरी कंदा आहिनि। असल में हिननि जो तरीक़ेकार ईअं हुजे थो जो ही कणिक जेका आहे इहा चोरी कान थिए थी, जेका मूंखे ज़रियनि खां ॼाण मिली आहे त ही कणिक जेका आहे हू इन्हनि जा पंहिंजा अमलदार जेके आहिनि उहे उन्हनि जी कणिक जेका आहे उहा ॿाहिरि पयल हुजे थी ऐं हू कणिक जेका आहे उहा उन स्टॉक में कॾहिं ॼाणाईंदा आहिनि। जॾहिं उन्हनि खां पुछा गाछा थी वेंदी आहे त उहा वरी जेका आहे उहा कणिक कराची पहुचाईंदा आहिनि या उन्हनि मतिलबु उन्हनि रिकॉर्ड में उते उन ॼाणाईंदा आहिनि। त ही जेका आहे उहा कणिक ग़ाइबु अगरि कोन थिए थी, इन्हनि जो हिकिड़ो सिस्टम आहे करप्शन करण जो, त ही कणिक असल में उहा ख़रीद ई न आहिनि कंदा। त हिन वक़्तु बि जेको आहे उन्हनि पैसा त सभु ॼाणाए छॾिया आहिनि, याने
77 अरब रुपयनि जी कणिक जेका आहे हिन वक़्तु ख़रीद कई वई आहे। त यानी 7,70,000 मैट्रिक टन हिननि कणिक ख़रीद कई आहे ऐं 14 लख मां 7 लख माना पौणा 8 लख जेका आहे मैट्रिक टन हिननि कणिक ख़रीद कई ऐं उन मां बि हिन साल बि जेको आहे उहा कणिक घटि ख़रीद कई वई आहे। गुज़िरियल साल बि जेका उहा साॻी सूरत हाल हुई, पर हीउ जेको सिलसिलो जेको आहे उहो वॾे अरसे खां हलंदो पियो अचे। इन में वापारी बि इन्वॉल्व हुजनि था, खुराक खाते जा अमलदार बि इन्वॉल्व हुजनि था ऐं ॻुझा माण्हू बि जेके आहिनि उहे इन्वॉल्व हुजनि था। हिकिड़ो सिस्टम आहे, हिकिड़े सिस्टम तहत ही कणिक चोरी थिए थी, स्मगल थिए थी, बलोचिस्तान खां अफ़गानिस्तान वञे थी, पोइ इहो कणिक वारो जेको कुदो कारोबार जेको आहे उन में माफ़िया जेका हिकिड़ी मिलियल आहे ऐं उहा माफ़िया जेका आहे गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां जेका व्याज ते जेका कर्ज़ वठी करे या ख़रीद कयल जेका कणिक आहे उहा गाइब करे छॾे थी ऐं उन में अरबे रुपयनि जो जेको उहो घपलो आयो वञे थो ऐं उहे जेके माण्हू या उन में जेके ज़िम्मेवार आहिनि उहे हिन वक़्तु पकड़ खां आजा आहिनि। जी अच्छा सगीर, इहो ॿुधाइजो त व्याज ते कर्ज़ वठी ख़रीद कयल कणिक हर साल कीअं गाइब थिए थी ऐं इहो सिलसिलो कॾहिं खां हलंदो पियो अचे ऐं इहो बि ॿुधाइजो त खुराक खातो हर साल रुगो व्याज जी मद में केतिरा पैसा ॾिए थो? ॾिसो, मां तव्हांखे थोरो पोइ हिते मतिलबु माज़ी तरफ़ वठी हलंदुसि त 2008 खां वठी मतिलबु 2008 ऐं 9 साल जॾहिं 2008 ऐं 9 वारो साल हुयो उन वक़्तु जेका 19 करोड़ रुपया हिननि ते मतिलबु कर्ज़ु हुयो, व्याज हुयो। ठीकु आहे, कमर्शियल बैंकनि खां हिननि कर्ज़ु वरितो हुयो। हीउ सिलसिलो जेको आहे पोइ 2008 खां वठी हलंदो आयो आहे। 2010 में पोइ 2 अरब थिए थो, 2011 में 4 अरब, पोइ वरी मतिलबु 12 में वरी 5 अरब थिए थो। ईअं ई हिकिड़ो सिलसिलो जेको आहे उहो हलंदो पियो अचे। हाणे वञी 94 अरब रुपया जेके आहिनि इन्हनि ते कर्ज़ु थी वियो आहे। मतिलबु कमर्शियल बैंकनि जो हिन वक़्तु जेको आहे खुराक खातो 14 अरब रुपया 94 अरब रुपयनि जो कर्ज़ ई आहे। यानी हर साल हिननि खे 17 अरब 95 करोड़ रुपया रुगो व्याज जी मद में अदा करणा पवनि था। त हीउ जेको आहे उहो ॾींहों ॾींहुं कर्ज़ी थींदो पियो वञे ऐं मतिलबु उन जो आवाम खे को बि लाभ जेको आहे उहो हासिलु कोन पियो थिए। अटो बि जेको आहे उहो सस्तो न पियो मिले। तव्हां ॾिठो हूंदो 150 खां वधीक जेको आहे उहो अटो मिले पियो ऐं माज़ी में बि जेको आहे गुज़िरियल साल बि उहा साॻी सूरत हाल हुई। ही पंहिंजी कणिक हिननि जो डिपार्टमेंट जो कमु मेन कमु आहे वीट प्रोक्योरमेंट, उहा ही कणिक बि ख़रीद नथा करे सघनि। गुज़िरियल साल बि हिननि कणिक जेका आहे उहा घटि ख़रीद कई, हिन साल बि उहा साॻी सूरत हाल आहे। इन्हनि खुराक खाते जे कामोरनि जी नाक़स कारकर्दगी, नाअहली, अदम दिलचस्पी, करप्शन जे करे जेका आहे उन्हनि जी बद इंतज़ामी जे करे गुज़िरियल साल बि टारगेट पूरो न थियो। हिन साल बि 14 लख मैट्रिक टन मां रुगो 50% यानी 7,70,000 जेको आहे हिननि कणिक जेका उहा ख़रीद कई आहे। बाक़ी जेका हाणे ही इम्पोर्ट कंदा या पास्को खां कणिक वठंदा, यानी ही पंहिंजी नाअहली जेको आहे उहो लिकाइण जे लाइ मतिलबु वरी उन्हनि जे ख़िलाफ़ु जेका उहा कार्रवाई बि कंदा आहिनि नाले मातर ऐं वरी उहे बहाल बि थी वेंदा आहिनि, सस्पेंड बि थींदा आहिनि ऐं इहो सिलसिलो जेको आहे उहो अॼु ताईं रुकिजी न सघियो आहे। अगरि इहो नेब जे कार्रवाइनि खां ख़ौफ़ हुजे या FIA या एंटी करप्शन खां त हीउ सिलसिलो जेको आहे उहो थोरो घटि थिए हा, पर हिन साल बि उहो साॻी सूरत हाल आहे ऐं 3.25 अरब रुपयनि जी कणिक गाइब थी वई आहे। जी सगीर, खुराक खाते जी मौजूदा वेरिफिकेशन रिपोर्ट में रुगो कणिक गाइब थियण जी तस्दीक थी आहे या कंहिं ज़िम्मेवारनि जी निशानदेही बि कई वई आहे? इहो बि ॿुधाइजो त कणिक गाइब करण वारे स्कैंडल में हेल ताईं खुराक खाते जे केतिरनि ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई थी वई आहे? ॾिसो, ही पहिरीं जेको आहे उहा फिज़िकल वेरिफिकेशन रिपोर्ट साम्हूं आई आहे ऐं उन में इहा निशानदेही थी आहे त 2,68,000 बोरियूं जेके आहिनि उहे गाइब थियूं आहिनि। हाणे खुराक खाते या डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर यानी मुख़्तलिफ़ यानी कंबर शिदात कोर्ट जे में जांच करणी आहे त उहो लाड़काणे जो कंदो या जेकाबाद जो कंदो। DFCs जेके आहिनि उहे चेंज करे उन्हनि फिज़िकल इहा रिपोर्ट ॾिनी आहे। त हाणे खुराक खाते जेको आहे उहो डिप्टी डायरेक्टरनि जी सरबराही में जेकी रीजनल जेके आहिनि रीजन वाइज़ मुक़ररु थियल हूंदा आहिनि उहे ई उन्हनि ते बि जेको आहे उहो नेब जा केस हलंदड़ आहिनि। त थियण त ईअं घुरिजो आहे को थर्ड पार्टी जेको आहे उन्हनि जी फॉरेंसिक ऑडिट करे हा ऐं हिननि जी जांच थिए, हिननि जो एहतिसाब थिए ऐं हर साल इहो सिलसिलो जेको आहे उहो छो पियो थिए। त हाणे इहो खाते जेको आहे उहो डिप्टी डायरेक्टरनि जी सरबराही में कमेटियूं क़ाइमु कयूं आहिनि ऐं उन्हनि कमेटियुनि में हर कमेटी में 4 DFCs जेके आहिनि उहे शामिलु कया विया आहिनि। त हाणे उन्हनि खे इहो टास्क ॾिनो वियो आहे त तव्हीं ॿुधायो सरकारी गोदामनि मां केतिरी कणिक जेका उहा गाइब थी आहे, कहिड़ा माण्हू हिन में मुलविस आहिनि
ऐं मजमूई तौर ते मतिलबु इन्हनि रीवेरिफिकेशन जी रिपोर्ट हाणे उहा मतिलबु कुझु ई ॾींहंनि में अची वेंदी ऐं डिप्टी डायरेक्टर जी सरबराही में जेकी कमेटियूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि उन्हनि जांच शुरू कई आहे ऐं उन्हनि जो रिकॉर्ड जेको आहे उहो सॼो गॾु कयो वियो आहे त केतिरी कणिक जेका उहा ग़ाइबु थी आहे। अॻे कणिक हिननि घटि ख़रीद कई आहे, ॿियो वरी हिननि जी कणिक बि चोरी थी वई आहे, त हिकिड़ो वॾो बहिरान पैदा थियण वारो आयो आहे। त हाणे जेको आहे अटे जो बहिरान पैदा थींदो, कणिक जो जेको आहे उहो बहिरान पैदा थींदो, जंहिंजो आवाम जेका उहा भोगणो पवंदो। आवाम खे अॻे ई जेको आहे महांगाई खे मुंहुं ॾिए पई, गाटे ट्रोड़ महांगाई जेका उहा शुरू थी वई आहे, बिजली जा बिल हुजनि या हर शइ जेका पेट्रोल जे क़ीमतनि में इज़ाफ़ो थियो आहे, त हाणे अटो बि जेको आहे अञा वधीक महांगो थींदो, कणिक महांगी थींदी, आवाम लाइ जेके आहिनि अञा मुश्किलातूं जेके आहिनि उहे वधण वारियूं आहिनि। जी अच्छा सगीर, इहा ॻाल्हि सम्झण जी आहे त हर साल कणिक ग़ाइबु थिए थी, ज़िम्मेवारनि जी निशानदेही थी, उन्हनि ख़िलाफ़ नाले मातर कार्रवाई बि थिए थी, पर इहो सिलसिलो रुकजण जो नालो ई नथो वठे, इहा कंहिंजी नाअहली आहे? ॾिसो, इन में इहो हिकिड़ो सिस्टम आहे। मूं तव्हांखे जीअं पहिरीं ॿुधायो त उन सिस्टम में जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ माफ़िया शामिलु हुजनि था। त मां तव्हांखे हिकिड़ो ॿुधाईंदुसि त उहे सिस्टम जे वेझो रहंदड़ हिकिड़ो ताज़ो ई जेको आहे हिकिड़े अफ़वाहूं बि जेके हली रहियूं आहिनि ऐं सोशल मीडिया ते बि जेका आहे उहा न्यूज़ हले पई ऐं मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे रिपोर्टूं बि मुख़्तलिफ़ प्रिंट मीडिया थोरे इलेक्ट्रॉनिक मीडिया में हलनि पियूं त हिकिड़ो अमलदार जेको आहे उहो अली मक्सी उहो जेका हिरासत में आहे ऐं उहो हिकिड़े इन जेको सिस्टम जेको आहे उहो हलाईंदो रहियो। अॻूणे वज़ीर मुकेश कुमार चावला जो जेको आहे उहो वेझो माण्हू ॿुधायो पियो वञे त उन जे जेको आहे उहो मदद सां ऐं कंबर शहदाद कोट जी हिकिड़ी सियासी शख़्सियत जे वेझो रहंदड़ उहो जेको आहे उहो बाअसर जेको अमलदार आहे उन पंहिंजी पोस्टिंग कराई ऐं उहो सॼो खातो जेको आहे उहो कणिक जी कीअं उन जी स्मगलिंग करणी आहे या कणिक जेका आहे उन में किथे ग़ाइबु खणी आहे या किथे कणिक में मतिलबु स्कैंडल जेके आहिनि उहे कीअं थियनि पिया, उन जेका अली मक्सी खे गुज़िरियल 14 ॾींहंनि खां उहो हिरासत में आहे ऐं अफ़वाह आहिनि त कंहिं इदारनि वटि जेको आहे उहो आहे, पर उन जी अञा ताईं जेका उहा तस्दीक या तरदीद जेका उहा साम्हूं नाहे आई। हाणे जेका आहे उहो नेब तरफ़ां जेका उहा जांच शुरू कई वई आहे। गुज़िरियल साल जेका आहे गुज़िरियल साल बि 2 अरब 67 करोड़ रुपयनि जी यानी पौणा 3 अरब रुपयनि जी यानी हिननि हिकिड़ो टारगेट ठाहे छॾियो आहे त 3 अरब जे लॻभॻि जेका उहा कणिक ग़ाइबु करणी आहे। हर खाते में जेको आहे उहा करप्शन ॾींहों ॾींहुं वधे पई। ईअं ई जेको आहे उहो ख़ुराक खाते में जेके आहिनि उहे करप्ट अमलदार जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ु जेके आहिनि उहे कार्रवायूं बि थियनि पियूं। मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त साल 2020 ऐं 21 में जेके आहिनि उन्हनि उन वक़्तु बि जेका उहा कणिक ग़ाइबु थी ऐं उन्हनि अमलदारनि जे ख़िलाफ़ु जेका उहा कार्रवाई बि थी। उन्हनि जी लिस्ट तव्हांखे ॿुधाईंदुसि त हिननि जो मतिलबु हिकिड़ी चालाकी हुजे थी त फूड इंस्पेक्टर या फूड सुपरवाइज़र जेके आहिनि उहे इन में मतिलबु मुअतल कनि था, उन्हनि खे रिमोवल फ्राम सर्विस करे छॾनि था। छा इहो सभु इहे सिर्फ़ु नंढा मुलाज़िम ई कनि था? छा उन में जेका ॿी माफ़िया मौजूदु उन में कोन्हे? या सेक्रेटरी हुजे या वज़ीर हुजे या उन जे पुठियां जेका ॿी माफ़िया आहे छा उहे इन में मुलविस कोन्हनि? उन्हनि जे ख़िलाफ़ु जेका उहा अॼु ताईं का कार्रवाई नाहे थी सघी। ऐं उन जीअं साल जी आउं ॻाल्हि कयां पियो, साल 2020 ऐं 21 में त हिकिड़ो फूड सुपरवाइज़र थियो कश्मीर जो आहे सुपरवाइज़र कश्मीर कंदो अब्दुल रज़ाक कलवड़, उन्हनि खे 33 करोड़ 38 लख रुपयनि जी कणिक ग़ाइबु थियण वारो इल्ज़ाम साबित थियण ते जेका उहा नौकिरी मां बरतरफ़ कयो वियो आहे। यानी तक़रीबन जेका उहा 33 करोड़ रुपयनि जी कणिक हिकिड़ो सुपरवाइज़र ग़ाइबु करे थो। ईअं ई जेको आहे उहो 5 करोड़ पौणा 6 करोड़ रुपयनि जी जेका उहा सरकारी कणिक हिकिड़ो शिकारपुर जो फूड सुपरवाइज़र आहे ओशाक खोखर, उनखे बि जेको आहे उहो नौकिरी मां बरतरफ़ कयो वियो आहे। ईअं ई 2.25 करोड़ रुपए जी कणिक ग़ाइबु करण जे इल्ज़ाम में अब्दुल रहमान खोसो बि जेको आहे उहो नौकिरी मां बरतरफ़ थियो आहे। यानी मजमूई तौर ते 2-2.5 यानी 3 दर्जन खां वधीक जेके आहिनि अहिड़ा कामोरा उहे नौकिरियुनि मां बरतरफ़ थिया आहिनि, पर अॼु ताईं कंहिं वज़ीर खे जेको आहे उहो उन जे ख़िलाफ़ु का कार्रवाई नाहे थी ऐं न ई कंहिं सेक्रेटरी जे ख़िलाफ़ु का कार्रवाई थी आहे या डायरेक्टर हुजे या जेके आहिनि उहे डिप्टी डायरेक्टर हुजनि उन्हनि जे ख़िलाफ़ु कॾहिं बि जेका उहा कार्रवाई नाहे थी या DFCs हुजनि उन्हनि खे हमेशह जेको आहे उहो बचायो वञे थो ऐं उहे जेके आहिनि छा इन्हनि उन्हनि जी ज़िम्मेवारी नाहे जा कणिक महफ़ूज़ करणु। त इहे हिकिड़े सिस्टम तहत जेको आहे उहा कणिक ग़ाइबु थिए थी ऐं इहो सिलसिलो जेको आहे उहो हाणे मामूल बणिजी वियो आहे। उन में सिस्टम जा माण्हू जेके आहिनि उहे इन में मुलविस हुजनि था, पोइ उन में वज़ीर हुजनि या सेक्रेटरी, पोइ उन हिकिड़े सिस्टम तहत जेको आहे हीअ कणिक ग़ाइबु थिए थी ऐं हिन साल बि ईअं ई कणिक पौणा 3 अरब रुपयनि जी ग़ाइबु थी वई आहे। जी
अच्छा सकीर, इहो ॿुधाए छो त हर साल लखें बोरियूं ख़राब थियनि थियूं कणिक जूं, ऐं गुज़िरियल साल बि बोर्ड में हज़ारे बोरियूं ख़राब थियूं, उन्हनि जी सार संभाल कंहिंजी ज़िम्मेवारी आहे? ॾिसो, गुज़िरियल साल बि तमामु उन्हनि जी कारनामा जेके आहिनि उहे वॾा साम्हूं आया, नाक़स जेका उहा उन्हनि जी कारकर्दगी साम्हूं आई। इन में को बि शक न आहे त जेका उहा बोर्ड तमामु वॾी हुई, महा बोर्ड हुई ऐं पाणी तमामु घणो हुयो, पर हिननि जा जेकी गोदामनि में पयल कणिक उहे बि ही महफ़ूज़ न करे सघिया। यानी शहरनि में जेका कणिक पयल हुई, सॼा जेके आहिनि उहे शहर त कोन ॿुॾा हुया, पर हिननि जेको आहे उहा कणिक यानी तक़रीबन 4 खां 5 अरब रुपयनि जी कणिक जेका आहे इन्हनि ख़राबु करे छॾी। ऐं हिननि ॼाणायो आहे त इहा जेका उहा कणिक गायब मतिलबु ख़राबु थी वई आहे। थी सघे थो मतिलबु इहा बि असांखे जेका उहा इंफॉर्मेशन आहे त इन में कणिक न हुजे ऐं हिननि उहा कणिक जेका उहा बरसाति में ख़राबु ॼणाई हुजे ऐं उहा कणिक जेका हिननि खपाए छॾी हुजे। ईअं बि जेका उहा बि इंफॉर्मेशन जेका असां वटि मतिलबु मौजूदु आहे ऐं अहिड़ा क़िस्म जा उहे ज़रिया असांखे ॿुधाइनि पिया त अहिड़े क़िस्म जी बि जेका उहा चालाकी जेका आहे उहा ख़ुराक खाते तरफ़ां कई वई आहे। त गुज़िरियल साल जेको आहे बरसाति में 4,50,000 बोरियूं यानी 4.5 लख जेके आहिनि उहे बोरियूं ख़राबु थियूं आहिनि। उन मां मजमूई तौर ते गुज़िरियल साल बि जेको आहे उहो 2 अरब 68 करोड़ रुपयनि जी कणिक गाइब बि थी ऐं उनखां अलावा 4,50,000 बोरियूं जेके आहिनि उहे ख़राब बि थियूं। हाणे जेका उनजी इहा मतिलबु इहा जेको ख़ुराक खाते जे अख़्तियारूं जो चवणु आहे त इहा कणिक जेका आहे उहा खाइण जी हाणे लाइक़ु न आहे रही ऐं हाणे जेका आहे उहा उनखे ऑक्शन कयो वेंदो ऐं ऑक्शन जेको आहे उहो उनजी ऑक्शन कमेटी जो मेंबर जेको आहे उहो CMIT यानी चीफ मिनिस्टर इंस्पेक्शन टीम जेका आहे उनजो मेंबर इन जी कमेटी जो हेड हूंदो। उनखां पहिरीं जेका इन जी इंस्पेक्शन वेरिफिकेशन जेका उहा कई वेंदी। वेरिफिकेशन खां पोइ जेका उहा ऑक्शन कमेटी पंहिंजो कमु कंदी। पोइ हर साल हर ज़िले में हर जेको आहे उहो हिन सेंटर में उहा ॾिठो वेंदो केतिरी कणिक जेका उहा ख़राबु थी आहे ऐं पोइ उहा ऑक्शन कई वेंदी। जी अच्छा सकीर, इहो ॿुधाइजो त असां वटि इहे बि रिपोर्ट्स आहिनि त कणिक जी चुरपुर ते पाबंदी लॻाई वञे थी ऐं उन पोयां हिकु कारोबार शुरू कयो वञे थो, त इन जे पुठियां कहिड़ा ज़िम्मेदार हुजनि था? ॾिसो, ख़ुराक खाते जा अमलदार ई इन में मुलविस हुजनि था, पुलिस बि जेका आहे उन में मुलविस हुजे थी। हिकिड़ो मतिलबु जॾहिं सिस्टम जो नालो अचे थो त उन में मुख़्तलिफ़ माण्हू जेके आहिनि उहे गॾिजी करे सिस्टम हिकिड़ो हलाईंदा आहिनि। करप्ट माफ़िया खे जेका उहा हथी वठाइण जे लाइ अहिड़े क़िस्म जा उहे कमु कंदा आहिनि। त पोइ उन चुरपुर जे नाले ते बि जेको आहे उहो माफ़िया हिकिड़ो कारोबार ठाहे छॾे थी। मुख़्तलिफ़ मख़सूस माण्हुनि जूं जेके आहिनि उहे ट्रकूं जेके आहिनि यानी भली चुरपुर ते पाबंदी बि हुजे उन जे बावजूदि बि उन्हनि माण्हुनि जूं यानी जेके ख़ुराक खाते जा पंहिंजा जेके माण्हू आहिनि या उन्हनि जा पंहिंजा मुलाज़िम आहिनि। ख़ासि तौर ते मां उन पटी जी ॻाल्हि कंदुसि यानी कंबर शिदात कोट दादू मां जामशुरे मां जेका मतिलबु कणिक अचे पई उहा जेका मूंखे इंफॉर्मेशन मिली आहे त ख़ुराक खाते जे पंहिंजनि अमलदारनि जी पयल कणिक हुई जेका कराची अची पई। मतिलबु उन्हनि वापारियुनि जी जेका उन्हनि वापारियुनि खां पैसा वठी करे उहा बि कणिक मोकिलनि पिया ऐं पंहिंजी कणिक बि यानी ॿिन्ही पासनि खां उन्हनि खे फ़ाइदो पियो थिए। यानी सरकार खे नुक़सानु पहुचाइण जे लाइ हिननि वसा न घटायो आहे, पाण खे फ़ाइदो ॾियण जे लाइ उन्हनि हिकिड़ो सिस्टम ठाहियो ऐं उन सिस्टम तहत जेको आहे हिननि इहे जेको करप्शन जेके आहिनि उहे कंदा रहिया आहिनि ऐं ही कानून जी पकड़ खां जेके आहिनि उहे आज़ादु रहिया आहिनि। इन्हनि जे ख़िलाफ़ु कंहिं क़िस्म जी का कार्रवाई न पई थिए छाकाणि जो उन्हनि खे ख़बर आहे त पहिरीं मुअतल कयो वेंदो, उन्हनि खे शोकास थींदो ऐं बाद में वरी उन्हनि खे बहाल बि कयो वेंदो आहे। ईअं ई थियो त फेबरवरी महीने में जेके आहिनि हिननि जेको आहे फेबरवरी महीनो ऐं मार्च जे पहिरें हफ़्ते में 71 कामोरा जेके आहिनि हिननि मुअतल कया। ईअं ई बाअसर माण्हुनि जूं जेके आहिनि उहे सिफ़ारिशूं अचणु शुरू थी वियूं। पोइ उन मां मुख़्तलिफ़ जेकी करोड़नि रुपयनि जी करप्शन में मुलविस हुया या कणिक गाइब करण में जेके आहिनि उन्हनि मुलविस हुया, उन जे बावजूदि बि जेका आहे उन्हनि खे बहाल कयो वियो, मेन पोस्टनि ते विहारियो वियो, कणिक ख़रीदारी वारनि सेंटरनि ते मेन मर्कज़नि ते उन्हनि खे विहारियो वियो। पर वज़ीर जेको आहे मुकेश कुमार चावला उहो गाइबु रहियो। उन जा जेकी दादला जेकी लाडला जेके उन जा कामरा हुया उहे मेन पोस्टनि ते विया। जीअं चवनि ईअं ई थिए, मतिलबु चुरपुर हुजे उन जे बावजूदि बि जेके आहिनि उहे चुरपुर जी जे नाले ते मतिलबु पाबंदी हुजे उन जे बावजूदि बि जेका हीउ कारोबार जो सिलसिलो जेको आहे उहो हलंदो हुजे। पोइ इहो हिकिड़े सिस्टम तहत जेको आहे इहा करप्शन थिए थी ऐं उन करप्शन में जेके आहिनि उहे सिर्फ़ु हीअ फूड सुपरवाइज़र या फूड इंस्पेक्टर मुलविस नथा हुजनि। उन में वॾी माफ़िया जेका आहे उनमें सेक्रेटरी बि थी सघे थो, वज़ीर बि जेके आहिनि उहे मुलविस थी सघनि था। उन्हनि जी जेका उहा नेब तरफ़ां जांच कई पई वञे। जी
अच्छा सकीर, खुराक खाते में करप्शन के हवाले से अगोणे सूबाई वज़ीर मुकेश कुमार चावला खिलाफ़ का जांच हले पई, इन हवाले से अवां वटि का ॼाण आहे? ॾिसो, गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां मुकेश कुमार चावला जे ख़िलाफ़ु जेका आहे उहो जांच हले पई। त मुकेश कुमार चावला जेको आहे उहो बाअसर वज़ीर रहियो आहे, छाकाणि जो हिकु त हू ऑफिस में कॾहिं हू न वेठो, न वरी उन जी जेका आवाम सां का दिलचस्पी हुई, ऐं छाकाणि जो हू आवाम जे वोटनि ते जेका उहो कॾहिं बि चूंडिजी न आयो। 15 सालनि खां हू मेन वज़ारतूं हुयूं हुन वटि, ख़ासि तौर ते एक्साइज़ एंड टैक्सेशन ऐं ॿियो खुराक खातो 2 सालनि खां हिन वटि हुयो। उन 2 सालनि में खुराक खाते जेका आहे उहो उन्हनि तबाही कई, ऐं 2 सालनि में जेको मूं तव्हांखे ॿुधायो त तक़रीबन 7 अरब रुपयनि जी कणिक जेका आहे रुॻो इन्हनि जी पंहिंजूं रिपोर्टूं आहिनि। हीअ मतिलबु मुंहिंजी रिपोर्ट न, पर हीअ खुराक खाते जी ही रिपोर्ट आहे। उहा चवे पिया, उहे पंहिंजी फिज़िकल रिपोर्ट चवे पई त 2 अरब 67 करोड़ रुपयनि जी कणिक जेका आहे उहा हिन साल बि गाइब थी आहे, यानी उन वक़्तु वज़ीर जेको आहे उहो मुकेश कुमार चावला हुयो। ईअं ई एक्साइज़ एंड टैक्सेशन खाते में तव्हां वेंदो सिविक सेंटर में, त उते तव्हांखे हर फाइल ते 5000 रुपया वठंदा। त उते बि हिकिड़ो करप्शन जो हिकिड़ो बाज़ार जेको आहे उहो गरम आहे। हाणे मुकेश कुमार चावला ऐं उनजा जेकी प्राइवेट माण्हू आहिनि या उनजा फ्रंटमैन जेके आहिनि, ऐं उनजो जेको हिकिड़ो वेझो माइट आहे अब्दुल वहीद शेख, उनखे वरी 3 चार्जूं जेके आहिनि उहे ॾिनल आहिनि। उन्हनि जे ख़िलाफ़ु कंहिं बि क़िस्म जी जेका उहा का कार्रवाई नथी कई वञे। हाणे नेब उन्हनि जे ख़िलाफ़ु जेका उहा जांच शुरू कई आहे, ऐं मुकेश कुमार चावला, संदसि कुटुंब ऐं उनजा जेके वेझा जेके ऑफिसर रहिया आहिनि उन्हनि खे जांच हेठि आंदो आहे। हाणे नेब जेको आहे न सिर्फ़ु एक्साइज़ एंड टैक्सेशन जी जांच शुरू कई आहे, पर ताज़ो गुज़िरियल 2 ॾींहंनि खां 3 ॾींहंनि खां हिननि कामरनि जे ख़िलाफ़ु, यानी खुराक खाते जे कामरनि जे ख़िलाफ़ु बि जेको आहे उहो जांच तेज़ कई वई आहे। उन्हनि खां रिकॉर्ड घुरायो वियो आहे, उन्हनि खां इहे तफ़सील घुराया विया आहिनि त गुज़िरियल साल जेका आहे कणिक गाइब थी, उहा केतिरी कणिक जेका आहे उहा अटे जे चकियुनि खे जेका उहा तव्हां फ़राहम कई ऐं फ्लोर मिलनि खे फ़राहम कई, छाकाणि जो इहे शिकायतूं रोशनी मौजूदु आहिनि त हिननि जेको आहे उन्हनि खां, छाकाणि जो बिजली जा बिल बि जेके आहिनि उन्हनि फ्लोर्स मिल्स खां ऐं अटे जे चकियुनि खां घुरिया विया आहिनि। त हीउ सिलसिलो जेको आहे हिकिड़े सिस्टम तहत कयो वियो आहे। जेके गैरफ़ाल अटे जूं चकियूं हुयूं या फ्लोर मिलूं हुयूं, उन्हनि खे जेको आहे हिननि कणिक फ़राहम कई, ऐं उन्हनि बदिली में जेको आहे उहो कंहिं बि क़िस्म जो मार्केट में अटो जेको आहे न ॾिनो, ऐं इन जे करे जेको आहे उहो अटे जो रेट जेको आहे उहो वधी वियो, ऐं अटे जो रेट तक़रीबन जेको आहे उहो पौणा 200 ताईं पहुची वियो। 200 ताईं बि किथे किथे हली रहियो हो, ऐं माण्हू जेके आहिनि उहे तमामु बुखूं काटनि पिया, ऐं ग़रीब माण्हू, छाकाणि जो अॼुकल्ह महांगाई जो दौरु आहे, ऐं अटे जो जेको आहे फ़ी किलो जेको आहे उहो 175 रुपया पए हलियो। त उन वक़्तु बि जेका हिननि सब्सिडी पए ॾिनी, उन्हनि सब्सिडी जेके ताज़ो उन्हनि गुज़िरियल कुझु महीना अॻु जेका आहे उहा अटे ते बि सब्सिडी ॾिनी, छाकाणि जो अटो रेट तमामु घणो थी वियो। उहो इन जी नाअहली जे करे, छाकाणि जो हिननि गुज़िरियल साल जेको आहे कणिक तमामु घटि ख़रीद कई, 14 लख मैट्रिक टन हिननि खे कणिक ख़रीद करणी हुई, पर हिननि जेको आहे कणिक 9 लख मैट्रिक टन कणिक ख़रीद कई, यानी हिननि जेको आहे 5 लख मैट्रिक टन कणिक घटि ख़रीद कई, ऐं उन मां 4,50,000 बोरियूं अञा हिननि ख़राबु करे छॾियूं बरसाति में। त इन जे करे गुज़िरियल साल जेको आहे अटे जो बहिरान पैदा थियो, ऐं हिननि खे अरबें रुपयनि जी वरी सब्सिडी ॾियणी पई। क़ौमी ख़ज़ाने खे इहो मतिलबु जेको आहे उहो नुक़सानु थियो। ईअं ई हाणे हिन साल बि इहा साॻी सूरत हाल पैदा थियणु वञे पई। 14 लख मैट्रिक टन आहे कणिक, ऐं उन मां हिननि वरी अञा गुज़िरियल साल जी भेट में अञा घटि कणिक ख़रीद कई आहे, यानी 7,70,000 कणिक मैट्रिक टन जेको आहे कणिक ख़रीद कई आहे। ऐं उन मां बि हाणे चोरी वारो सिलसिलो बि जेको आहे उहो शुरू थी वियो आहे। 2,66,000 बोरियूं जेके आहिनि उहे गाइब थी वियूं आहिनि। अञा थी सघे थो इहे इन जो फिगर अञा वधी वञे। त हीउ सिलसिलो जेको आहे उहो वॾे अरसे खां हलंदो पियो अचे। सिंध हुकूमत खे पॉलिसी ठाहिणी पवंदी, या ही डिपार्टमेंट बंदि करिणो पवंदो, छाकाणि जो ऑलरेडी हिकिड़ो एग्रीकल्चर डिपार्टमेंट जुड़ियल आहे। सिर्फ़ु वीट प्रोक्योरमेंट करणी आहे न, त उहा एग्रीकल्चर खे बि ॾेई सघिजे थी। त कणिक ख़रीदारी वारो सिलसिलो जेको आहे उहो उनखे ॾिनो वञे, इहा सॼी ज़िमेवारी। छाकाणि जो हीअ कणिक पाण हिकु त कर्ज़ु वठी करे कणिक जेका उहा ख़रीद कनि था, उहा कणिक वरी पाण ई चोरी कनि था, ऐं उन चोरी में ही पाण मुलविस हुजनि था, ऐं माण्हुनि खे उनजो को बि फ़ाइदो नथो पवे। अटो बि जेको आहे उहो ईअं ई 175 रुपया जेको किलो मिले थो। त हिन डिपार्टमेंट में इलाही अंधेर नगरी आहे, ऐं उन में इलाही करप्ट माफ़िया जेका वेठल आहे, उनजे ख़िलाफ़ु कार्रवाई थियण जी ज़रूरत आहे। जी
अच्छा सगीर, खुराक खाते में थियल अंधेर नगरी बाबति अव्हां जी कंहिं ज़िम्मेवार ऑफिसर लाॻापियल अमलदार सां ॻाल्हि ॿोल थी सघी आहे? उन्हनि जो इन समूरी सूरत हाल ते छा चवणु आहे? ॾिसो, खुराक खाते जे मुंहिंजे अख़्तियारनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे। इन मामले जी तस्दीक कई आहे त 2 अरब 67 करोड़ रुपयनि जी कणिक जेका उहा गाइब थी आहे ऐं इन मामले जी जांच कई पई वञे। डिप्टी डायरेक्टरनि जी सरबराही में कमेटियूं जेके आहिनि उहे क़ाइमु कयूं वयूं आहिनि। हाणे उन्हनि जी जीअं ई निशानदेही थींदी त उन्हनि जे ख़िलाफ़ु जेका आहे उहा असां कार्रवाई कंदासीं। बाक़ी जेका मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त जेका ख़राबु थियल कणिक आहे उन ते इहो मौक़िफ़ हुयो त असां इहा कणिक जेका उहा ऑक्शन कंदासीं ऐं उन ऑक्शन कमेटी जो चेयरमैन जेको आहे उहो CMIT जो मेंबर हूंदो। उन जी सरबराही में इहो जेको आहे कमु कयो वेंदो। पोइ हाणे जेका आहे उन जे ख़िलाफ़ु जेका असीं कार्रवाई बि कंदासीं। जी ठीकु आहे, वरी महिरबानी सगीर, अव्हां इन अहम मामले ते टाइम ॾिनो। नाज़रीन, ईंदड़ हफ़्ते कंहिं नए मौज़ू सां गॾु ॿीहर हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजी मेज़बान रोशनी मैमून खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिद।